ते नवा आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। गोट गुलाम अहमद जागीरानी प्रापरा मेरे बीमार वादिन डायरन समेत भेण साजिद अली जागीरानी ऐं सईद जागीरानी बाबत मीडिया ते ख़बरूं हलण खां बाद समाजी अगवान सईद हारून शाह राशिद ऐं संगत पीउ जा दोस्त फ़हीम अहमद मेमन शोएब अहमद उर्फ बबलू मेमन अब्दुल हफ़ीज़ बबर माज़ूर जे घर पहुता। उन मौके ते सईद हारून शाह राशिद माज़ूर भाउ ऐं भेण संदसि वालदा खां मालूमात हासिल कई। बाद में सैयद हारून शाह राशिदी खेनि मुकम्मल ताउन करण जी यकीन ध्यान ॾिया ऐं माज़ूर सां साजिद अली जागीरानी खे नंढड़े कारोबार खोलण ॾियण जो यकीन ध्यान ॾिया। उन मौक़े ते सैयद हारून शाह राशिदी ॿुधायो त औरत हिम्मत अली जागीरानी जे पुट ऐं नौजवान न्याणीअ जी माज़ूरियत ॾिसी तमामु